अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट तमामु प्यारो इंसान, तमामु बहितरीन आर्टिस्ट, मोड़ के पोड़ के चिले, असांजो दोस्त, असांजो भाउ, असांखे हर जाइ ते जेको आहे सो रीटेक में घणो टाइम वठण वारो माण्हू। बेटे या वॾी अदाकारी ख़ासियत बाबा हकीकत आहे। जेको रीटेक ईंदो आहे माना हो चवंदा त मां अञा ठाहे इन खां ये जेसि ताईं ठाहे करे तेसि ताईं ऊंधा थी वञे। अॻे अदाकार जी ॿेड़ी ॿुॾी हिकिड़ी इनजी रीटेक जी हिकिड़ी ख़ासियत तव्हांखे ॿुधायां। रीटेक मिलंदो आहे त उमूमन इहो ई थींदो आहे त मां जेकॾहिं सीन में आहियां, मूंसां गॾु ॿियो आहे, मां रीटेक ॾींदुमि त अॻे आर्टिस्ट खे बुरो लॻंदो आहे रीटेक छो थो ॾी, पर ही वाहिद इंसान आहे रीटेक ॾींदो आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे, असांखे खिल थींदी आहे ऐं असां खिलंदा आहियूं। हिन जो रीटेक एॾो भलो हूंदो आहे। मोड़ के पोड़ के चिले, तव्हां कुझु फरमायो। दोस्तों अस्सलाम वालेकुम, या अली मदद अब आहे असांजो दोस्त अहमद अली शेख उर्फ कमाल खान। मां रुमाल खान चवंदो न रुमाल खान न बाबा। ऐं असांजो दोस्त असांजो ड्रामे तकरार में, हाँ तकरार ड्रामे में अमीर, ऐं उर्फ इरफान अली शेख। अरे उर्फ न उर्फ तखलुस आहे न बाबा, तखलुस आहे न, मीरा किते बि रीटेक नहीं न। साईं असांजो बशकल मला तमामु असांजो सुठो आर्टिस्ट, सुठो दोस्त, सुठो इंसान ऐं पुराणे दौर खां असां खां सीनियर आहे, कमु कंदो पियो अचे ऐं तमामु सुठो आर्टिस्ट आहे, उन सां गॾु सुठो इंसान बि आहे। इंसान ऐं असांखे अहिड़ो ई इंसान खपे जेको आर्टिस्ट उहो भलो थींदो आहे जेको सुठो इंसान हूंदो आहे। एग्जैक्टली, जेकर आर्टिस्ट भलो हुजे मिट ऐं सुठो इंसान न हुजे त उहो कम जो न आहे। हिन में इहे ॿई माना क्वालिटियूं आहिनि ऐं टी क्वालिटी हिकिड़ी अथव असां ॿुधाइण था सघूं। उहा पाण ॿुधाईंदो, इहो पोड़ के चोड़ के अलाए छा ॻाल्हाईंदो आहे, मद्रास नारी ॿोली सरियत ॿुधायो असांखे बाबा। बिल्कुलु, पर हाणे तव्हां खिलंदो न। असल में हिनजी पैदाइश जेको आहे न हिमाचल प्रदेश में थी। उतां खां पोइ बोर्ड आई, बोर्ड में लुड़ी हिन पासे दादू अची ऐं आहे बि मद्रासी एक्टर। तव्हां ॾिसो लुक मां लॻे थो, लुक मां कोन थो लॻे तव्हांखे। ॿुधा असांखे थोरो इहो पोड़ के बाबा। नाड़ के पोड़ के चिले, नाड़ के पोड़ के चिले, चिले वकड़ के विले, विले उलड़ के पुले दई। हाणे इहा तव्हां सम्झो कहिड़ी भाॼियुनि जो नालो आहे? भाॼी न आहे बाबा, हे मसालनि जा नाला त अञा ॿिया बि आहिनि। जवतरी जाफ़र खान, जवतरी जाफ़र खान, लुबरू पंछी गडाडो रवलती। नाज़रीन ॾिसो बाबा, इन्हनि जो जवाबु ॾियणो अथव कमेंट्स में बाक़ाइदा बाबा। हे छा चयो आहे छा न चयो आहे एतिरे ताईं अञा तव्हांखे हिते स्टॉप था कयूं, पोइ जवाबु ॾियो त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे थी कोन थी अचे त पोइ वरी अॻिते शुरू कंदो। सर इहो असां तव्हांखे सुवालु ॾिनो आहे, इहो जवाबु तव्हां ॾियणो आहे, तव्हांखे ॾियणो आहे ऑडिशन खे छा आहे, इन जो मक़सदु छा आहे, माना छा आहे, इहो असांखे तव्हां ॿुधाईंदव। हाणे घणी में ॿुधाईंदव, इहो कमेंट्स ॾेई वीडियो ते पोइ असांखे ॿुधायो, पोइ वरी असां मद्रासी एक्टर खे वठी ईंदासीं, तव्हांखे जवाबु ॾींदो। बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन, महिरबानी, तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो। मोड़ के पोड़ के चिले।